नाज़रीन, शिकारपुर में कोरोना वायरस के शिकस्त ॾियण जे लाइ लॉकडाउन बरक़रार आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर अतीक धुकड़। जी अतीक। बिल्कुल शिकारपुर में भी गदाला शिकारपुर में लॉकडाउन के हवाले से जो वो चौतलीह ॾियारो आहे उन जे हवाले सां लॉकडाउन बरक़रार आहे। शहर जा मुख़्तलिफ़ जेके रोड रस्ता आहिनि शहर जा अलावा जो रुस्तम रोड या स्टोरगंज सर्कुलर रोड जेके भी आहिनि उते माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि ऐं जॾहिं त शहर जो जेके बाज़ारूं आहिनि उहे चौतलीह ॾियारे बि जेके बंदि आहिनि। शहर जेके जेको रमज़ान शरीफ़ बाबत भलारो महीनो आहे हिकु तरफ़ यारो रोज़ो आहे ऐं ॿिए तरफ़ हूअं त हिन वक़्तु हिन सीज़न में जेका आहे ईदनि जे हवाले सां माण्हू हर कम जी हर शइ जी सीज़न हूंदी आहे ऐं बाज़ारूं जेके हूंदियूं आहिनि उहे आबाद हूंदियूं आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पए थो कोरोना वायरस जे वबा जे ख़तरे सबबु जेके बाज़ारूं आहिनि उहे वीरानी ॾेई रहियूं आहिनि ऐं लॉकडाउन जे हवाले सां जेके शाम जो 5 बजे खां पोइ माण्हुनि खे घरनि में मोकिलियो वेंदो आहे या पुलिस सरकार पारां हिदायतूं कयूं वेंदियूं आहिनि त लॉकडाउन जी ख़िलाफ़ लॉकडाउन जी मनेकड़ी न कयो ऐं घरनि ताईं रहो। शाम जो 5 बजे खां वठी माण्हुनि खे घरनि लिखियो वेंदो आहे ऐं लॉकडाउन मुकमल तौर ते ॾेखारियो वेंदो आहे। ऐं हिन जे हवाले सां ज़िला इंतिज़ामिया जा शिकारपुर जे SSP पारां मुख़्तलिफ़ चौक चौराहनि ते हिन महिल को बि विज़िट नाहे कई ऐं न ई माण्हुनि खे बाला अफ़सरनि पारां हिदायतूं कयूं वियूं आहिनि। सिहत खाते तरफ़ां शिकारपुर जे जुमाणी वाले चौक ते किट चकास वारी टेस्ट वारी जेका आहे उहा क़ाइमु कई वई आहे जंहिंमें माण्हुनि जी चकास कई वेंदियूं कोरोना वायरस जे हवाले सां उन्हनि जी चकास टेस्टियूं कयूं वेंदियूं ऐं उन जे हवाले सां DHO पारां ॿुधायो वियो आहे त गुज़िरियल ॾियारे खां वठी असां वटि कोई बि पंहिंजे तरफ़ां चकास लाइ नाहे पहुतो। जी गदाला।